के इंसान जो मैसेज आ बल्कि पंहिंजनि में जो हसद थी वञे तो उन्हनि खे छा कजे। बाबा उन्हनि खे छा करे सघंदो इंसान। हसद कनि था करनि ॾियो। हसद करण वारा पंहिंजो पाण खे साड़ींदा। तव्हांखे ख़बर आहे अंदर जो अंदर में दिलि ऐं दिमाग़ में उन्हनि खे इहो ई ख़्वाबु हूंदो आहे त मां हाणे हिन खे कहिड़े तरीक़े साड़ियां या हिन जी आॾो मां पाण खे मथे कयां। हसद वारा इंसान अंदर खां वॾा सुकून में तबाह ऐं बर्बाद हूंदा आहिनि। ॿाहिरियां मथां छुड़ो तव्हांखे ॾेखारींदा आहिनि त असां वॾो ख़ुशि आहियूं। ख़ुदा जो कसम दावा सां थो चवां इंसान दावा सां। हसद करण वारो इंसान पंहिंजो पाण खे ई साड़ींदो आहे। तव्हांखे छो थी परवाह थिए मुंहिंजा सुहिणा। तव्हां उन्हनि ॾे गौर न कयो न। मां मञा थो हसद करण वारनि ते तव्हांखे गुस्सा बि ईंदा, तव्हांखे जज़्बाती बि ईंदी, तव्हांजे अंदर खे तकलीफ़ बि पहुचंदी, पर तव्हां उन वक़्त में सबर कयो, ख़ामोशी अख़्तियार कयो न। मां अलाए केतिरा अखियुनि सां उहे इंसान ॾिठा जेके असांजे आॾो बाक़ाइदे पंहिंजो पाण खे कुझु सम्झंदा। अलाए केतिरा अॼु उहे असांजी अखियुनि जी आॾो हेठि मुंहुं करे बीठा। बाबा ॾिसो न घणे सम्झण वारा जॾहिं इंसान नई कंहिंसां फ़िक़त पैदा कंदो आहे न त उनजी ॿोली पंहिंजे लेखे चेंज थी वेंदी आहे। को वक़्तु हुयो, को ज़मानो हुयो जो असां सभु माण्हू इंग्लिश में ॻाल्हाईंदा, स्पीक इंग्लिश करे ॻाल्हाईंदा। जॾहिं असां सां जॾहिं ख़तमु करण जो वारो आयो न उन्हनि खे त पोइ इंग्लिश में कुझु लफ़्ज़ असां सां अहिड़ा ॻाल्हाया अथनि जो असांखे अॼु ताईं न विसरंदा। ख़ुदा जो कसम जॾहिं इंसान कंहिं इंसान सां फिटाइण ते ईंदो आहे न त सभ खां पहिरियों उहो इंसान पंहिंजी औकात ऐं हैसियत विसारे छॾींदो। पोइ इंग्लिश में बि कुझु वर्ड अहिड़ा तव्हांखे यूज़ करे ॿुधाईंदो जो तव्हांखे उनजे लफ़्ज़नि में बि तकलीफ़ पहुचंदी आहे। वरी उन्हनि सां जॾहिं हालत थींदी आहे न उहो अलाह ॾिसंदो आहे, रब ॾिसंदो। रब बशकींदो कंहिंखे बि न आहे। जेकॾहिं साम्हूं वारे खे तूं तकलीफ़ ॾिनी आहे तोखे बदिलो ज़बरदस्त मिलंदो। पुट तूं घबराए न, तोखे अहिड़ी तोखे सिखत मिलंदी, अहिड़ी तोखे सिखत मिलंदी जो माउ जी थन बि तूं यादि कंदे। जेके कोई न ॾिसे उनखे रब ॾिसे थो। तुंहिंजे अंदर मां अलाह वाक़िफ़ आहे। तूं अंदर में ज़ंग ॿारो रंग इहा मुनाफ़िक़त न कयो। मुनाफ़िक़त वारा चेहरा पंहिंजे चेहरनि तां लाहियो, अलाह खे मञो, लाहियो। मां हज़ारे बार इहे लेक्चर ॾिना आहिनि, माशरे खे सेट कयो। इहे चेहरनि ते चेहरा चाढ़े इंसाननि जे आॾो था अचो था, अंदर मां ज़ंग बि त कढो न। जिन ज़ंगनि खे रब थो ॾिसेव। बहरहाल इन लेक्चर ते अमल कजो, पंहिंजी ज़िंदगी सवारे, पंहिंजो पाण खे ख़ूबसूरत हसीन रखो। घणे ॻाल्हाइण खां बि ख़ामोशी अख़्तियार कयो। ख़ामोशी तव्हांखे मंज़िलियूं ॾेखारींदी आहे। जिते मसइला पैदा पवनि त उते ख़ामोशी अख़्तियार कजांइ, छो त मसइलनि जा हल निकिरी ईंदा थी, रस्ता निकिरी ईंदा थी। बचड़ा न त हिन हुनखे दान ॾियणी पवे, हिन हुनखां सलाह मशवरो न वठे, बाद में वरी पछताईंदे बि त मां छो हिन हुनखां सलाह पोइ वठां। हा जवान हा,